उहो दरख़्वास्त पाण मोटाए वठूं पिया। ॿियो छा हुननि खे कुझु कोन्हे, हुननि खे इहो आहे त ॿ टे हिकिड़ी दरख़्वास्त ॾेई 3 ॾियारा हुन दरख़्वास्त 3 तारीख़ हुन दरख़्वास्त ते इस्तेमालु करे वरी चौथी ॾींहं ते वरी पाण दरख़्वास्त ॾेई मोटाए था वठनि। उहो आहे को बि शायदि कोन हो, कुझु बि का ॻाल्हि कान आई। उहा जेका चऊं त साईं अख़बारी कटिंग ॾिनऊं उहा बि जज साहिबु रद्द कयसि, हुन में का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। ॿी जेका दरख़्वास्त ॾिनी हुअऊं त बाबा बयानु ॾिनो ऐं जेको अदीबी चवंदी वरिते त साईं उहो पाण क़बूलु कयो अथनि, उहो पाण दरख़्वास्त ॾेई वापसि वरितऊं। छा था सम्झो साईं हाणे केस बाबा आख़िर नेठि कूड़ काथे न खुटो थो न वाणे वारी ॻाल्हि मियां मियां नेठि खुटंदी न बा कूड़ो सचो ज़मानो नेठि सिधो थींदो न बाबला। हिकिड़ो ॾींहुं त अचिणो आहे न, ईअं थोरी आहे जो बसि हुन जीअं चवनि था तीअं उहो सही आहे, ईअं त न आहे न। हुननि वटि टाइम कोन्हे, हुननि वटि इहा आहे त ॿियो को माण्हू कोन्हे, उहो कीअं सीड़ाइनि केस खे। हुनखे सीड़ाए करण जो इहो ई तरीक़ेकार इहो ई आहे जेको दरख़्वास्त 3 तारीख़ूं 4 गुज़ारे वरी दरख़्वास्त ॾेई मोटाए था वठनि त हाणे मोटाए ॾियो असांखे। इहा हुननि जी तारीख़ आहे, इहा हुननि जी स्ट्रेटजी आहे। न हुननि जे वकील खे बि ख़बर इहा ई थी पवे, या वकील वॾो कड़ घणा आहिनि।